वज़ीर ऐं सिंध काबीना जी पघार जारी करण खां रोके छॾियो आहे। आगाह कयूं पिया तव्हांखे त सिंध हाई कोर्ट सखर बेंच पेंशन जारी न करण वारे केस में अहम फ़ैसिलो ॾिनो आहे। सिंध जे वॾे वज़ीर ऐं सिंध काबीना जूं पघारूं बंदि करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच वॾे वज़ीर मुराद अली शाह सूदो समूरी सूबाई काबीना जी पघार बंदि करण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट सखर तरफ़ां चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी ज़राअत ऐं फाइनेंस जी बि पघार बंदि करण जो हुकुम ॾिनो वियो। ख़बर मांखे ॾियूं पिया, सिंध हाई कोर्ट सखर बेंच तरफ़ां ही अहम फ़ैसिलो ॾिनो वियो आहे, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर सूदो समूरी काबीना जी पघार बंदि करण जो हुकुम ॾिनो वियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, वधीक आगाह कजो न अहम ख़बर बाबति। जी बिल्कुल महताब। सिंध हाई कोर्ट बेंच सखर पारां मार्केट कमेटी जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन न मिलण वारे मामले जी अॼु ॿुधणी कई आहे, जंहिंमें अहम हुकुम अदालत पारां जारी कया विया आहिनि। अदालत पारां हुकुम ॾिनो वियो आहे त जेकॾहिं ईंदड़ ॿुधणी ताईं रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन वारी रक़म अदा न कई वई त चीफ मिनिस्टर सिंध समेत पूरी काबीना जूं जेके पघारूं आहिनि उहे बंदि कई वेंदियूं ऐं जेसीं ताईं पघार पेंशन न मिलंदी तेसीं हुननि जूं पघारूं बंदि रहंदियूं। इन खां अॻु में बि सिंध हाई कोर्ट बेंच सखर पारां ॼाणायल केस जी ॿुधणी दौरान अहम हुकुम जारी कया विया, पर इन बावजूद मार्केट कमेटी जे मुलाज़िमनि खे पघारूं न आहिनि मिली, पेंशन न आहे मिली सघी। इन अॼु सिंध हाई कोर्ट बेंच सखर इन मामले जी ॿुधणी कई आहे, जंहिंमें डीजी एग्रीकल्चर अदालत में पेश थी अदालत खे ॿुधायो आहे त ॼाणायल मुलाज़िमनि खे पेंशन ॾियण जेतिरा पैसा असां वटि न आहिनि, जंहिं ते अदालत पारां सिंध हाई कोर्ट बेंच सखर पारां सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो वियो आहे त जेकॾहिं ईंदड़ ॿुधणी ताईं ॼाणायल रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन जी रक़म अदा न कई वई त चीफ मिनिस्टर समेत जेका पूरी सिंध जी काबीना आहे उन जूं पघारूं बंदि कयूं वेंदियूं ऐं जेसीं ताईं पेंशन जी रक़म अदा न कई वेंदी तेसीं पघारूं बंदि ई रहंदियूं। सिंध हाई कोर्ट बेंच सखर में ॼाणायल दरख़्वास्तुनि जी ॿुधणी कई ॼाणायल दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील सुहेल अहमद खोसो पारां इहा दावा कई वई आहे त सिंध हाई कोर्ट बेंच सखर डीजी एग्रीकल्चर समेत लाॻापियल अख़्तियारनि मथां सख़्त कावड़ जो इज़हार कंदे हुकुम ॾिनो वियो आहे त ॼाणायल पेंशन जेसिताईं मुलाज़िमनि खे नथी ॾिनी वञे त उन्हनि जी चीफ मिनिस्टर सिंध समेत लाॻापियल जेके काबीना आहे उनजी पघार बंदि कई वेंदी। जी महताब, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी जी फारूक सुमरो।